अफगान तालिबान तरफा अगराई जो सिलसिलो बरकरार। सिक्योरिटी फोर्सेस तालिबान रिजीम ISPR ने चुनाए त 3 जून ते अफगान तालिबान हुकूमत पंहिंजे कंट्रोल हेठि इलाइक़े मां सरगर्म दहशतगर्द तंज़ीमुनि जे मुबैना सरपरस्ती जे सिलसिले में बलोचिस्तान जी सरहद ॾांहुं 4 ड्रोन मोकिलिया। पाकिस्तान जे मज़बूत फ़िज़ाई दिफ़ाई निज़ाम सभिनी ड्रोन्स खे केराए छॾियो। वक़्तसर ऐं असराइती कार्रवाई सबबि दुश्मन जा समूरा इरादा नाकाम बणाया विया। अफगान तालिबान खे इहो अहसास करणु घुरिजे त संदन ग़ैर ज़िम्मेवारानो रवैयो अफगान अवाम जी ॾुखियाईनि में वधीक इज़ाफ़ो करे रहियो आहे। अफगान तालिबान खे दहशतगर्दी जी सरपरस्ती छॾणु घुरिजे ऐं पुरअमन गॾियल बका जे उसूलनि ते अमल करणु घुरिजे। अफगान तालिबान पाकिस्तान ख़िलाफ़ छिड़ ॾियारींदड़ या सरहद पार कार्रवायूं जारी रखियूं त असराइतो जवाब ॾिनो वेंदो। पाकिस्तान जूं हथियारबंद फ़ौजूं मुल्क जे हर इंच जे दिफ़ा लाइ मुकमल तौर चौकस ऐं हर वक़्तु तयारु आहिनि। पाकिस्तान ऐं अफगानिस्तान विच में छिकटाण ते रूस तरफ़ां ॿिन्ही मुल्कनि खे सबर जी अपील। रूसी पड़ी वज़ारत चयो आहे पाकिस्तान ऐं अफगानिस्तान विच में वधंदड़ छिकटाण ख़िते में अमन ऐं इस्तेहकाम लाइ नुक़सानकार साबित थी सघे थी। ॿई मुल्क कंहिं बि क़िस्म जी फ़ौजी टकराव खां पासो कनि ऐं पंहिंजा इख़्तिलाफ़ पुरअमन तरीक़े सां हल कनि त जीअं ख़िते में अमन ऐं इस्तेहकाम बरक़रार रही सघे। मसइलनि खे हल करण लाइ ॻाल्हियुनि ऐं सिफ़ारतकारी जो सहारो वरितो वञे। मुल्क में अॼु खां चौमासे जी बरसातुनि जो नओं सिलसिलो शुरू थियण जो इम्कान। अक्सर हंधनि ते गजगोड़ सां बरसात जी अॻकथी। मौसमियात खाते जो चवणु आहे पंजाब केपी जे मथां इलाइक़नि कश्मीर गिलगित बल्तिस्तान ऐं ओभर बलोचिस्तान में राति जे वक़्तु गजगोड़ सां बरसात जो इम्कान आहे। कराची में मौसम झुड़ाली रहंदी जॾहिं त मुल्क जे ॿियनि इलाइक़नि में मौसम गरम ऐं ख़ुश्क रहण जो इम्कान आहे। दोहा में अमरीका ऐं ईरानी नुमाइंदनि जी आमद। मेज़बान मुल्क कतर पारां ॿिन्ही मुल्कनि में सीधी रीति ॻाल्हियुनि जी तरदीद। अमरीकी नुमाइंदो एलची स्टीव विटकोफ ऐं ट्रंप चुनाठी जेरेड कुशनर दोहा पहुतल। ईरानी वफ़द सां संदन मुलाक़ात शेड्यूल नाहे। ईरानी पड़ी खाते पारां वफ़द दोहा वञण जी तस्दीक। अमरीकी अमलदारनि सां मुलाक़ात जी तरदीद। कतरी पड़ी तर्जमान चयो आहे त अमरीकी नुमाइंदा टियाकड़नि सां मुलाक़ात कंदा जंहिं दौरान ॻाल्हियुनि में अॻभराई थी ॻाल्हि ॿोल्हि थींदी। इस्माइल बकाई चयो आहे कतरी टियाकड़नि सां सुभाणे ॻाल्हियुनि जा इम्कान आहिनि जंहिं में अमरीका सां आरज़ी मुआहिदे ते अमल ऐं मुंजमद असासनि ते ॻाल्हि ॿोल्हि थींदी। इस्लामाबाद मुफ़ाहमती यादाश्त में तय थियल शर्त पूरा थियण ताईं वधीक ॻाल्हियुनि में शामिल न थींदासीं। ईरान जे तरफ़ां मौजूदा मुलाक़ातुनि जो मक़सदु MOU तहत कयल वाइदनि ते अमल दरामद खे यकीनी बणाइणु आहे। ईरानी पार्लियामेंट जी स्पीकर बाकिर कालिबाफ जो ईरानी मीडिया खे इंटरव्यू। संदसि चवणु आहे फ़ैसिलो कयो वियो त लबनान ईरान ऐं अमरीका लबनान जंग जे ख़ात्मे जी निगरानी लाइ हिकु गॾियल कमेटी क़ाइमु कंदा। हॉर्मोज़ रंग मां अचु वञ जी इजाज़त रुॻो 60 ॾींहनि लाइ हूंदी। ईरान हॉर्मोज़ में पंहिंजे हक़नि ते कॾहिं ठाह न कंदो। अमरीका ईरान खे तेल विकिणण खां रोकण जो इरादो रखे थो त पोइ को बि तेल मां फ़ाइदो हासिल न करे सघंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जुलाई जे पहिरें हफ़्ते में ईरान जो दौरो कंदो। वज़ीर आज़म शहीद आयतुल्लाह अली खामनई जी जनाज़े नमाज़ में शिरकत कंदो। ज़रियनि मूजिबि ईरान जो दौरो मुकमल करण खां पोइ तुर्किया वेंदो। अमरीका ईरान ॻाल्हियुनि सबबि आलमी मंडी में कचे तेल जे अघनि में लाथ जारी। ब्रेंट कचो तेल $72 फ़ी बैरल।
WTI $70 फी बैरल ऐं UAE कच्चो तेल $69 फी बैरल ते पहुची वियो। लाहौर जे इलाइक़े काहना में ट्यूशन सेंटर जी छत किरण सबब 14 ॿार फौत 8 ज़ख़्मी। पंजाब जी सिहत वज़ीर 14 ॿारनि जे फौत थियण जी तस्दीक कंदे चयो आहे त वाक़े वक़्तु हिकु औरत उस्ताद समेत 20 खां 25 ॿार ट्यूशन सेंटर में मौजूद हुआ। औरत उस्ताद जी हालत ॻणती जोगी। रेस्क्यू इख़्तियारियुनि मूजिबि 5 खां 6 ॿारनि खे मलबे मां कढी तिबी इमदाद वटि घर रवानो कयो वियो ऐं 4 ॿारनि जो इलाज जारी आहे। पुलिस ट्यूशन सेंटर हलाईंदड़ 5 ॼणनि खे हिरासत में वठी छॾियो। पुलिस मूजिबि ट्यूशन सेंटर जे मथे माड़ ते अॾावती कम जारी हो। वाक़े जी वधीक जांच जारी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ, PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं ॿियनि अॻवाननि वाक़े ते गहरे ॾुख ऐं अफ़सोस जो इज़हार कंदे फौतियुनि जे वारसनि सां ताज़ियत ऐं ज़ख़्मी जी जल्द सिहतयाबी लाइ दुआ कई। कराची में जोहर मोड़ वेझो ट्रैंकर जो मोटरसाइकिल खे टक्कर ठरी मीरवासी नौजवान मोहम्मद अकरम जोगी फौत थी वियो। अब्दुल शकूर जोगी ज़ख़्मी, मर्द ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। मछरल माण्हुनि टैंकर खे बाहि ॾेई छॾी। दादू वेझो औरत जो घर मां लाश हथ। काछे जे ॻोठ मियां नसीर मोहम्मद करोड़ो मां समीना आल खाणी जो लाश मिलियो। मुड़ुस तरफ़ां ज़ाल जी बीमारी सबब फौत थियण जी दावा। औरत जे वालिद जे मुड़ुस ते घुटा ॾेई क़त्ल करण जो इल्ज़ाम। पड़ीदन में नीगर बकरियूं चारींदे ट्रेन हेठां अची हयाती विञाए वेठो। लोकोशेट कॉलोनी जो रहवासी 13 वरे जो करणमल ट्रेन हेठां अची जीवार थी वियो। इतला ते पुलिस पहुची लाश अस्पताल मुंतक़िल कयो। ज़रूरी कार्रवाई वक़्तु नीगर जो लाश वारसनि हवाले। लाश घर पहुचण ते वारसनि में रोज राड़ो मची वियो। आई मुरीद शाख वेझो पुलिस तरफ़ां ऑपरेशन दौरान इनाम मुक़रर थियल ॾोहारी खे गिरफ़्तार करण जी दावा। माशको थाणे जे हद में पुलिस ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो। पुलिस जो चवणु आहे त ऑपरेशन दौरान 25 लख इनाम मुक़रर थियल ॾोहारी मशहूर सेलो खे साथी समेत गिरफ़्तार कयो वियो आहे। गिरफ़्तार जवाबदार अगवा, फुर, चोरी, क़त्ल समेत केतिरनि ई केसनि में घुरिबल हुआ।